अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊँ अब्दुल गफ़ार। तव्हां ॾिसी रहिया आहियो असांजो यूट्यूब चैनल। जीअं तव्हां पहिरें वीडियो भरे चुको आहियां केतिरा ई इन किताब जा नाला जेके आहिनि। अॼु वरी हिकु नओं वीडियो सां गॾु तव्हांजी ख़िदमत में ही कुझु किताब आहिनि, तव्हां ॾिसी सघो था। ऐं इन्हनि जा राइटर्स आहिनि, उन्हनि जा नाला जेके से तव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं। उन्हनि जा नाला ॾिसी सघो था। ही कुछ किताब आहिनि, हिननि जा नाला। ही स्पेशली असांजी महिनत उन्हनि दोस्तनि जे लाइ आहे जेके टेस्टनि जी तयारी करे रहिया आहिनि। ऐं पहिरें बर्स करे चुको आहियां, उन्हनि जे लाइ इहे वीडियो ठाहियां पियो त दोस्त जेको सो टेस्टनि जी तयारी कनि पिया उहे ॾिसनि इहे वीडियोज़, बुक्स ऐं जेको सो राइटर्स, उन्हनि जा नाला, बुक्स जा ऐं राइटर्स जा नाला, त दोस्तनि खे आसानी थींदी इनखे यादि करण में। असांजी मुसलसिल कोशिशि आहे इहा। तव्हां ॾिसी सघो था नाला किताबनि जा तव्हांजी स्क्रीन ते। वीडियो पसंदि अचे त लाइक ऐं शेयर ज़रूरु कयो त असांजो सपोर्ट थी वेंदो। बुक्स आहिनि दोस्तो, ॾिसी सघो था। ही जेके से तव्हांजे लाइ महिनत आहे असांजी, कोशिशि आहे नंढड़ी। इंशाअल्लाह अल्लाह साईं हिन कोशिशि में असांखे तव्हां सभिनी खे कामयाबु कंदो। ही बुक्स आहिनि, उन्हनि जा नाला तव्हांजे स्क्रीन ते। ॾिसी सघो था दोस्तों, बुक्स ऐं उन्हनि जा नाला। आख़िर में असां इहो अर्ज़ु कंदासीं, जिते बि जो कुझु हुजो असांखे पंहिंजे दुआनि में ज़रूरु यादि कजो ऐं असांखे